साईं टेऊंराम महाराज के कयाऊं पखन जिया परवाज़ बणाए शिष्यन के शहबाज स्वामी टेऊंराम जैसे घबराए न कंहिं ॻाल्हि खां बणाई अमरापुर दरबार झुलायो झंडो भी चौधार कटाए कूड़ा रस्म रवाज जेके भी कूड़ा रस्म हुंदा हा रवाज हा उन्हनि सभिनी खे साईं जन कटे करे ऐं वरी सच ते हलो ईमानदारी ते हलो भॻवान जो नाम जपियो। असांजो हिसाब किताब कुछ ॿियो आहे। भाई दुकान ते वेंदासीं पोइ छोकिरे खे चवंदे छोरा अगरबत्ती करे छॾ, अगरबत्ती यादि आहे, झंडो हण यादि आहे, पर राम राम जपण यादि न आहे। छा चयमि हाणे अगरबत्ती ॿारियो न ॿारियो, ॿारियो सुठी ॻाल्हि आहे, झंडो हणो न हणो, राम राम चओ कल्याण थींदो की न थींदो, ऐं राम राम न चओ झंडो हणो। ऐं हाणे चवां संत करन स्कूल जा कल्याण राम नाम जो झंडो, राम नाम चवां ई न, राम राम चवां ई न त पोइ फ़ाइदो छा थींदो? पोइ झंडा केतिरा बि हणो कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। हू असांजो प्रेमी हूंदो छा चवंदो झंडे सां फ़र्क़ु न पवंदो, डंडो खणो। हाणे झंडो बि खणणो आहे त राम नाम जो फ़र्क़ु पवंदो, डंडो बि खणणो आहे त राम नाम जो फ़र्क़ु पवंदो, पर राम नाम खां सवाइ डंडो बि कमु न कंदो, झंडो बि कमु न कंदो। जेतिरी ॻाल्हि जंहिंखे सम्झ में अचे, इन करे जेतिरो जीवन में थी सघे सचाई ते ईमानदार ते हलो साईं कटाए कूड़ा रस्म रवाज बचाए जुहिदन साण जहाज। आख़िरी में हुया पहलाज सुहिणी सूरत हुया मन मोहींदड़ मूरत करे सभिनी जा पूर्ण काज। साईं टेऊंराम साहिब सभिनी ते आशीर्वाद करे रखी सभु प्रेमियुनि जी पिण लाज साईं टेऊंराम साहिब आहे। उन्हनि जी एतिरी आशीर्वाद आहे, असां उन्हनि जे ॾींहं ते अचूं था आशीर्वाद कनि। सदाईं उहा साईं जी मोहिणी मूरत असांजे मन में हुजे। उहा भले चोथरी तव्हां अचो पर मूर्ति हमेशह लाइ पाण सां खणी वञो, ऐं जंहिं ॾींहुं मूर्ति छपियल हुजे जंहिं तारीख़ ते उन तारीख़ ते वरी तव्हां हिते हली अचिजो। कैलेंडर में हिकु जॻह ते छपियल आहे हिकु तारीख़ में, तव्हांजे मन में 30 ई ॾींहं छपिजे, 31 ई ॾींहं छपिजे, पोइ वरी आनंद ॾिसो केतिरो आहे। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान खे।